वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मां ख़ातिरी करायां थो त पाक फ़ौज जे सरबराह जनरल आसिम मुनीर जी कश्मीर काज़ सां बहितरीन वाबस्तगी आहे। आज़ाद कश्मीर में दानिश स्कूल जे पीढ़ जो पत्थर रखण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो त ख़ुशी आहे त आज़ाद कश्मीर में दानिश स्कूल ठही रहिया आहिनि। जिन वालिदैन वटि माली वसीला न हुआ उहे बि हाणे पंहिंजे ॿारनि खे इल्म जे ज़ेवर सां सिंगारे सघंदा। अब इसका जो बुनियादी जो नुक्ता है कि ये दानिश स्कूल उन बच्चों और बच्चों के लिए होगा जिनके वालिदैन आला तालीम के वसाइल मुहैया नहीं कर सकते, या खुदा न खास्ता जिनकी वालदा और वालिद इस दुनिया से कूच कर गए हैं। मैं आपको आज सबको यहाँ पर आज दिल की अथाह गहराइयों से मुबारकबाद पेश करता हूँ। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो त वालारियल कश्मीर में जेके असांजूं माइरुनि ऐं भेनरुनि ऐं बुज़ुर्ग तोड़े नौजवान आज़ादीअ जी जंग विड़ी रहिया आहिनि, उहे बि ख़ुशि आहिनि त आज़ाद कश्मीर में असांजा ॿार इल्म जे ज़ेवर सां सिंगारजी रहिया आहिनि। ही अरबें रुपयनि जा मंसूबा आहिनि। दानिश स्कूल जा 100% ख़र्च वफ़ाक़ी सरकार बर्दाश्त कंदी। हुकूमत पाकिस्तान ने यह फैसला किया है कि इसका जाल बिछा दिया जाएगा, और जिस तरह यहाँ पर सेक्रेटरी तालीम ने आपको बताया कि बच्चियों के लिए मुकम्मल तौर पर अलहदा सेंटर होगा और बच्चों के लिए मुकम्मल तौर पर अलहदा दानिश स्कूल होगा, खेल के मैदान किचन भी अलहदा होंगे, आपकी जो रहाइश का इंतज़ाम है वो भी अलहदा होगा, और असातिज़ा की वो आला तरीन उनकी क्वालिटी होगी। हुन चयो त मां यकीन ॾियारियां थो त आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी कश्मीर जे हवाले सां जेका कमिटमेंट आहे उन जहिड़ो को बि मिसाल न आहे। संदसि कश्मीर काज़ सां बहितरीन वाबस्तगी आहे। मुंहिंजी दिलि शायदि ॾिए थी त हिकु ॾींहुं कश्मीर ज़रूर आज़ाद थींदो। कश्मीरियुनि जूं कुर्बानियूं रायगार न वेंदियूं। मकबूजा कश्मीर में जब ये इल्म दानिश का गहवारा जिसका संगे बुनियाद आज हमने यहाँ रखा है, तो मकबूजा कश्मीर में जो हमारी माएँ, बेटे, बुजुर्ग, नौजवान जो अपनी आज़ादी की जंग लड़ रहे हैं और उसकी खातिर कश्मीर की वादी उनके खून से सुर्ख हो गई है, वो भी आज बहुत खुश होंगे कि हमारे बच्चे, बेटे और बेटियां आज़ाद कश्मीर में इल्म दानिश के गहवारे में वो तालीम हासिल करेंगे और अजीम कश्मीरी बनेंगे, अजीम पाकिस्तानी बनेंगे। हुन चयो त असांजे मुआशी चैलेंजिस में आहिस्ते आहिस्ते बहितरी अची रही आहे। हुकूमत राति ॾींहुं मसइला हल करण लाइ कोशिशूं करे रही आहे। नाणे जी रसद में इज़ाफ़ो थी रहियो आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो त आलमी बैंक ईंदड़ 10 वरहनि में 20 अरब डॉलर मुख़्तस करण जो फ़ैसिलो कयो आहे। असां ॾेवालपणे खां बची विया आहियूं। पाकिस्तान ख़ुशहाली ऐं तरक़ी जो सफ़र तेज़ीअ सां करे रहियो आहे। असां पाकिस्तान जे ॾुखियाईनि खे वॾी दिलेरी ऐं हिकमत अमलीअ सां हल कयो ऐं करे रहिया आहियूं।